बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। दोस्तों, अॼु सूफ़िया किराम जे हिन सिलसिले में अवां सां हज़रत सूफ़ी हमीदुद्दीन नागौरी जो तारुफ़ याने सवानह शेयर कंदासीं। पर उनखां अॻु में अवां खे हिकु इल्तिजा कंदासीं। जेकॾहिं अवां फेसबुक ज़रिए हिन वीडियो खे ॾिसो पिया त अवां फेसबुक जे हिन पेज राजा रिज़वान ऑफिशियल खे फॉलो ज़रूरु कंदा। ऐं जेकॾहिं अवां यूट्यूब चैनल राजा रिज़वान ऑफिशियल तां हिन वीडियो खे ॾिसो पिया त महिरबानी करे हिन चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा। हज़रत सूफ़ी हमीदुद्दीन नागौरी। हज़रत सूफ़ी हमीदुद्दीन नागौरी रहमतुल्लाह अलैह ख़ुदा जे बरगज़ीदा बाननि मां हुआ। पाण सूफ़ी बासफ़ा वली कामिल हुआ। सनन नसब नामो हज़रत साद बिन ज़ैद सां मिले थो, जन जो शुमार उशरा मुबशरा असाब सगोरन में थिए थो। सनन नालो हमीदुद्दीन आहे ऐं लक़ब सुल्तानुल तारिकीन आहे ऐं सनन कुनियत अबू अहमद आहे। लक़ब मिलण जो सबबु ही ॿुधायो वञे थो त हिकु ॾींहुं ख़्वाजा ख़्वाजगान हज़रत ख़्वाजा मुईनुद्दीन चिश्ती तमामु घणो ख़ुशि हुआ। महफ़िल में मौजूदु माण्हुनि खे फ़रमायाऊं त हिन वक़्तु ख़ुदा जी रहमत जा दरवाज़ा खुलियल आहिनि। जंहिंजी दिलि जेको चवे सो अॼु घुरी वठे। हिकु हमरा दुनिया दौलत लाइ दुआ घुरी, हिकिड़े हमरा जन्नत मिलण जी ख़्वाहिश ॾेखारी। जॾहिं त हज़रत मुईनुद्दीन चिश्ती सूफ़ी हमीदुद्दीन खां पुछियो त तव्हांखे छा घुरिजे, दुनिया जी दौलत या आख़िरत जी नेमत? सूफ़ी हमीदुद्दीन इंतिहाई अदब मंझां जवाबु ॾिनो त साईं, हिकु ख़ुदा जे बाने जी कहिड़ी मजाल आहे जो पंहिंजी दिलि जी का ख़्वाहिश बयानु करे। बसि जेका मौला जी मर्ज़ी आहे साई असांजी बि मर्ज़ी आहे। इहो जवाबु ॿुधी हज़रत ख़्वाजा मुईनुद्दीन चिश्ती तमामु घणो ख़ुशि थिया ऐं चयाऊं त अॼु खां पोइ तव्हांजो लक़ब सुल्तानुल तारिकीन आहे। ऐं ईअं सूफ़ी हमीदुद्दीन उन ॾींहं खां पोइ हज़रत मुईनुद्दीन चिश्ती जे ॾिनल लक़ब सुल्तानुल तारिकीन सां पिणु मशहूरु थिया। ज़ाहिरी इल्म जी तकमील खां पोइ पाण हज़रत ख़्वाजा मुईनुद्दीन चिश्ती जा मुरीद थिया ऐं बातिनी इल्म हासिल कयऊं ऐं खेनि ख़िलाफ़त जो ख़रको अता थियो। पाण पंहिंजे गुज़र सफ़र लाइ अबाणे ज़मीन खेड़ींदा हुआ। पाण ई ज़मीन में हर हलाईंदा हुआ, ॿिज छटींदा हुआ ऐं समूरो कमकार पंहिंजे हथनि सां कंदा हुआ। सूफ़ी हमीदुद्दीन नागौरी रहमतुल्लाह अलैह न रुॻो साफ़ दिलि सूफ़ी हुआ पर आलिम ऐं अदीब बि हुआ। पाण खोड़ सारा किताब लिखियाऊं, शेरो शाइरी कयाऊं। सनन तसौफ़ ते खोड़ सारा किताब लिखियल आहिनि, पर उन्हनि मां मशहूरु किताब असूल तरीक़ा आहे। सनन तहरीरूं इल्म ऐं ॾाहप जा क़ीमती मोती आहिनि। पाण समूरी उमिरि माण्हुनि में मुहबत ऐं इल्म जा मोती विरहाईंदा रहिया। खोड़ सारा रूहानियत जे इल्म जा उञायल माण्हू सनन फैज़ जे चश्मे मां उञ उझाईंदा रहिया। हिते सूफ़ी हमीदुद्दीन जी तालीमात ऐं कौल मुबारक जा कुझु चूंड मोती अवां सां शेयर कजनि था। हक़ जी राह जा पांधीड़ा ख़ुदा जी बारगाह ताईं पहुच हासिल करण लाइ महिनत ऐं कोशिश कंदा रहनि था। उहे टिनि क़िस्मनि जा आहिनि, जीअं क़ुर पाक जे हिन आयत में चयो वियो आहे। तर्जुमो: असां पंहिंजे बाननि खे चूंडे वरितो आहे, जन मां कुझु माण्हू उहे आहिनि जेके पंहिंजे नफ़्स ते ज़्यादती कनि था, कुझु एहतियात खां कमु वठनि था ऐं कुझु नेक कमु करण में अॻिते वधी वञनि था। याने त हिकिड़ा माज़ूर, ॿिया मशकूर ऐं टिया फ़ानी। हक़ जी राह जो पहिरियों ॾाको इल्मु आहे, छाकाणि त इल्म खां सवाइ अमल सही न हूंदो। हक़ जी राह जो ॿियो ॾाको अमल आहे, छाकाणि त अमल खां सवाइ नियत जो को दर्जो कोन्हे। हक़ जी राह जो टियों ॾाको नियत आहे। नियत ठीकु हुअणु घुरिजे, छाकाणि त सही नियत खां सवाइ इल्मु ऐं अमल कंहिं बि कम जो कोन्हे। हक़ जी राह जो चौथों ॾाको सदक़ आहे। सदक़ जो हुअणु ज़रूरी आहे, छाकाणि त सदक़ खां सवाइ इश्क जहिड़ी नेमत हासिल नथी थिए। हक़ जी राह जो पंजों ॾाको इश्क आहे। इश्क उन करे हुअणु घुरिजे जो इश्क खां सवाइ मंज़िल जो मिलणु मुमकिन न आहे। छहों दर्जो ध्यानु आहे। ध्यानु मराक़िबे खां सवाइ सलूक जी राह ते पंधु नथो करे सघिजे। सतों दर्जो सलूक ऐं तवाज़ा आहे। उन खां सवाइ बारगाह इलाही जा दरवाज़ा नथा खुलनि। अठों दर्जो क़ल्ब जी सफ़ाई ऐं अंदर जो दरवाज़ो खुलणु आहे। दिलि जी दरी खुलण खां पोइ मंज़िल मक़सूद ज़ाहिर थिए थी।
जेको माण्हू कंहिंसां मुहबत जी दावा करे ऐं राति अचे त पंहिंजे महबूब सां न गुज़ारे सो मुहबत जी कूड़ी दावादारनि में लेखियो ईंदो। शरीयत जे आलिमनि जी मंज़िल त जन्नत हासिल करण ऐं दोज़ख जी बाहि खां निजात आहे, पर तरीक़त जे साहिबनि लाइ जन्नत दोज़ख खां मथां उथी वहदत जे आला मक़ाम ताईं पहुचणु आहे। अहिड़ी तरह सूफ़ी हमीदुद्दीन नागौरी रहमतुल्लाह अलैह समूरी उमिरि ज़हद ऐं इबादत ऐं ख़िदमत ख़ल्क़ में गुज़ारे छॾी। पाण पंहिंजी तिबी उमिरि पूरी करे 29 रबीउल अव्वल 673 हिजरी ते हिन फ़ानी जहान खे छॾे बका जे सफ़र ते रवाना थिया। संदन मज़ार मुबारक हिंदुस्तान जे शहर नागौर में अॼु बि आम ख़ल्क़ लाइ रूहानी सुकून जो सबबु ऐं ज़ियारतगाह आम आहे।